सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। बलगल उला बिकमालिही बलगल उला बिकमालिही कशफ दुजा बिजमालिही हसन जमीउ खिसालिही सल्लू अलैहि वालिही। सब गाल नसीब जिया जिहके घुराए मदनी वह मर्जी हबीब जिया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मिठो नालो मोहम्मद जो वठण सां दिल ठरे थी पे। मिठो नालो मोहम्मद जो वठण सां दिल ठरे थी पे। सलातूं हुन मथा हर हर पढ़ण सां दिल ठरे थी पे। मोहम्मद नाओ अहिड़ो आ जिंजो मतलब तगेरो आ। मोहम्मद नाओ अहिड़ो आ जिंजो मतलब तगेरो आ। सुञातो जंहिं खे बस रब आ। सुञातो जंहिं खे बस रब आ। चवण सां दिल ठरे थी पे। मिठो नालो मोहम्मद जो वठण सां दिल ठरे थी पे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, मदाह मुस्तफ़ा सगद ऐं तव्हांजी मेज़बान फौज़िया ख़ादिम ऐं आऊं अवांजो मेज़बान इरशाद जागीरानी अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। ॾाढी सुहिणी नात तव्हां पढ़ी फौज़िया। मिठो नालो मोहम्मद जो वठण सां दिलि ठरी थी पए ऐं आऊं चवां थो उनजे इश्क में दिलि चरी थी पए। अलाह करे उनजो इश्क उनजी मोहबत हुजे ऐं असांजे प्रोग्राम जो मक़सद बि इहो आहे। ऐं बिल्कुलु तमामु प्यारी हदीस ॿुधाईंदसि। रोज़ेदार जे लाइ ॿ ख़ुशियूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रोज़ेदार खे ॿ ख़ुशियूं हासिल थींदियूं आहिनि। हिकु हुन वक़्तु जंहिं वक़्तु अफ़्तार कंदो आहे त ख़ुशी महसूसु कंदो आहे ऐं ॿी हुन वक़्तु जॾहिं पंहिंजे रब सां मुलाक़ात कंदो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जॾहिं पंहिंजे रब सां मुलाक़ात कंदो आहे। ऐं रोज़ेदार जे मुंहं जी जॾहिं ईअं खणी चऊं त जॾहिं पूरो रोज़ो लॻल हूंदो आहे उनजे मुंहं जी जेका बदबू आहे उहा ख़ुशबू आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं मिठे मुर्सल जी सना ख़्वानी जो प्रोग्राम आहे। सिंधी मीडिया जी तारीख़ जो सभ खां वॾो प्रोग्राम आहे ऐं तमामु घणनि मुश्किलातुनि खां पोइ तमामु घणनि ईअं खणी चऊं सोचुनि खां पोइ पाण हिते पहुता आहियूं। पर हाणे जेकी असांजा पूरा जेकी थक आहिनि उहे लहंदा था वञनि। जीअं जीअं फीडबैक मिले पियो ॾिसंदड़नि जो तमामु घणा असांजा ॾिसंदड़ असांखे पसंदि कनि पिया। जॾहिं ही असांजो प्रोग्राम सिंध टीवी HD इस्लामिक चैनल ते YouTube ते जॾहिं अपलोड थिए थो उनजे हेठां जेकी कमेंट्स आउं पढ़ां थो तमामु सुठो फीडबैक मिले थो। बिल्कुलु बिल्कुलु। मिठे मुर्सल जी सना आहे। ऐं अशरवेल जॾहिं मिट माइट पाण खे न सुञाणींदा, अबू अमा जॾहिं न सुञाणींदा ऐं सभु संगती साथी जॾहिं परे हूंदा उन वक़्तु छोटकारे जो सबबु बणिबो मीर मदनी मिठो मुर्सल मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॼु उनजो शान उनजी सीरत मुबारक उनजी ज़िंदगीअ ते वरी सना ख़्वानी थींदी। सना ख़्वानी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुतल आहिनि। सो दिलियूं मुनवर कंदासीं पर इन खां पहिरियां पाण जजनि सां मुलाक़ात कंदा आहियूं। सो मुलाक़ात कयूं। अस्सलाम वालेकुम इरफान भाउ कीअं आहियो? साईं वालेकुम सलाम अदा इरशाद साईं बिस्मिल्लाह के तव्हांखे अदी फौजिया मां ख़ुशि आहियां। वालेकुम सलाम बच्चा ठीकु आहे ऐं तव्हां ॾाढो फर्स्ट क्लास इंट्रो ॾिनो पंहिंजे मदाह मुस्तफ़ा प्रोग्राम जो ऐं ईअं ई आहे जेको जिते सिंध सदीअ जा
जी जेके होटल हुया, जेके बल्कि हाणे त हे जेको यूट्यूब वारो सिलसिलो थियो आहे जी जी त उहो आम जाम थी वियो आहे ऐं हर जॻह ते मदह मुस्तफ़ा जा जेके मुंहिंजे आका सां प्यार कनि था सभु असांजा भाइर ईअं अखियूं सिंधी में अखियूं खोपायूं वेठा आहिनि सिंधी टीवी जी स्क्रीन ते। तव्हांखे मुबारक हुजनि, सॼी सिंधी टीवी जे सत खे मुबारक। मीर मदनी जा आशिक साईं प्रोग्राम खे तमामु घणो पसंदि कंदा। मखना फ़कीर तव्हांखे बलारो अहिड़ो आहे इरशाद साईं जी साईं जो दुआ आहे त अल्लाह ताला शाला हिन महीने जूं सभई रहमतूं नेमतूं बरकतूं असांखे नसीब। आमीन सुम आमीन आमीन। मदर साईं अस्सलाम वालेकुम, खुशामदीद, भलीकार, हक मौजूद, जी लतीफ़, जी मिठी बोली ऐं जीअन मुजाही सना ख़ानी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि लख शुक्राना मौला करीम जा, मिठे मुस्तफ़ा जा, वजह कायनात जा, हबीब खुदा जा। अल्लाह साईं सभिनी खे आबाद रखे। ऐं ख़ासि करे दिली दुआ आहे जिन दोस्तनि इहो अज़ीम प्रोग्राम मद्दाह मुस्तफ़ा जो इनेकाद कयो आहे, अल्लाह साईं उनजा दर्जात बुलंद करे, उन्हनि जी ज़िंदगीअ में अञा सुख आणे। ऐं जेके जेके दोस्त ॿुधनि पिया उन्हनि जा मसला मौला पंचन पाक पंहिंजे हबीब जे मुहाबे हल करे। इहे ॾुख लहनि, दर्द लहनि, मर्ज़ लहनि, कर्ज़ लहनि। मां सम्झां थो ऐं इहा मुंहिंजे दिलि जो आवाज़ आहे त इहे जेके घड़ियूं घारजनि पयूं मुंहिंजे ज़िंदगीअ में अहिड़ो रमज़ान हिन खां अॻु न आयो। ऐं अल्लाह साईं मौला पंचन पाक सभिनी खे इन्हनि इनायतुनि सां नवाज़े, इन्हनि इनायतुनि सां नवाज़े। ऐं जीअं ॾुखनि सुखनि जी ॻाल्हि थी फ़ौज़िया मदर साईं चयो सभु सुख में हुजनि। इंसान तमामु घणा ॾुख पाण बि वठंदो आहे ॿियनि मां उमीदूं रखी करे। ॿियनि में उमीद रखंदो, उमीद पूरी न थींदी त पोइ हुनखे ॾुख थींदो। बिल्कुलु, पर उमीद अलाह में रखणु घुरिजे जेको उमीदुनि ते पूरो लहण वारो आहे। रब करीम खे ॿाॾाइजे, रब करीम जी इबादत कजे, वेठे मुर्सल जी सना ख़्वानी कजे, उनजी सीरत ते अमल कजे। सो ज़िंदगी तमामु घणी आसान थी वेंदी। सना ख़्वानी जो प्रोग्राम आहे मदाह मुस्तफ़ा, मिठे महबूब जा परस्तार पहुची विया आहिनि, उनजा मदाह पहुची विया आहिनि। त पोइ मोज़ जजनि जी इजाज़त हुजे त सभ खां पहिरियां ॿुधिजे सभ खां पहिरियां आउं गुज़ारिश कयां थो हिन प्रोग्राम जो आगाज़ कयां थो ॾाढे सुहिणे सना ख़्वान सां। ॾाढो सुहिणो अंदाज़ आहे हुनजो। गुलाम मुस्तफ़ा सूमरो साहिब खे गुज़ारिश आहे त वचन देस मां जने ॾिठो मदीनो हुज़ूर आ तोड़े अचे को सौ भेरा पोइ बि हू मजबूर आ जने ॾिठो मदीनो हुज़ूर आ सिक नथी लहे तुंहिंजे देस मां जने ॾिठो मदीनो हुज़ूर आ नाज़िल नथा कनि ज़ेवर ज़र ते रहण पसंदि कनि तुंहिंजे दर ते नाज़िल नथा कनि ज़ेवर ज़र ते रहण पसंदि कनि तुंहिंजे दर ते चवनि मोहम्मद तुंहिंजे शहर में मौत भी मंज़ूर आ जने ॾिठो मदीनो हुज़ूर आ सिक नथी लहे तुंहिंजे देस मां जने ॾिठो मदीनो हुज़ूर आ। सुभान अल्लाह। गुलाम मुस्तफ़ा सूमरा साहिब हमेशा जीअं ॾाढो ज़बरदस्त सुहिणो अंदाज़ तव्हांजो। हाणे ॾिसूं त जजनि खे तव्हांजे अंदाज़ केतिरो मोहियो आहे। इरफान साईं बिस्मिल्लाह, छा चवणु चाहींदो? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। गुलाम मुस्तफ़ा साईं जॾहिं थोरो असां ॾिठो तव्हांखे त तव्हांखे साईं मखणे साईं ॿुधायो बि त बाबा हुज़ूर न हुज़ूर खे ज़बर ॾियो छो जो माना उन सां क्लियर थी थिए। जिन ॾिठो मदीनो हुज़ूर आहे मुखातिब आयो त आकाए दो जहां सां। उहो चवंदा आहिनि त पर तंहिं हूंदे बि तव्हां उन ते गौर न कयो। उहो चवंदा आहिनि त एक ने कही दूसरे ने मानी दोनों क्या नहीं। सो एॾी वॾी हिदायत जे बावजूद बि वॾी मिस्टेक आई आहे जो तव्हांखे क्लियर परमिनेट करे नामिनेट करे ॿुधायो बि। अच्छा, ओवरऑल परफॉर्मेंस तमामु सुठी तुंहिंजी ऐं मुंहिंजे तरफ़ां सोना साईं तव्हांखे 7 मार्कूं साईं इरफान समय साहिब तव्हांखे ॾिनियूं आहिनि।
मखणी फ़क़ीर खां फौजिया पुछा कयूं बिल्कुल छा ख़्याल आहे तव्हांजो? गुलाम मुस्तफ़ा अल्हम्दुलिल्लाह तमामु तव्हां सुठी सुहिणी नात पढ़ी पर जीअं साईं इरफान साईं ॿुधायो त तव्हांखे सम्झायो बि वियो पर उन ते गौर तव्हां तुंहिंजे तव्हां पहिरियों कीअं पढ़ियो आहे तुंहिंजे सिक नथी लहे तुंहिंजे देस मां तुंहिंजे में सरकार सां मुखातिब आहे तुंहिंजे अल्फाज़ में तूं नबी साईं सां मुखातिब आहे जे तुंहिंजो न हुजे हा त पोइ तूं चई सघीं थो पियो तुंहिंजे देस मां तुंहिंजे में तूं हुज़ूर सां त पोइ जॾहिं तूं मुखातिब थींदो पियो त पोइ तोखे ज़बर ॾियणी आहे त पोइ पोयों मफ़हूम तुंहिंजो सॼो ठही थो अचे त तूं सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुखातिब आहे पर जे उनखे तूं पेश ॾींदो पियो त वरी पोयों मफ़हूम तुंहिंजो सॼो हेॾे होॾे थी थो वञे तंहिंजे करे अल्हम्दुलिल्लाह तूं नात सुठी पढ़ी आहे वरी बि मां तोखे पंहिंजे तरफ़ां 8 मार्क्स ॾियां थो माशाअल्लाह 8 मार्कूं मखणी फ़क़ीर तरफ़ां साईं क़बूल सरमदर कनि। हुसैन छा राय? गुलाम मुस्तफ़ा तव्हां माशाल्लाह सुठी नात पढ़ी पोइ जेका तव्हांजी परफॉर्मेंस हुई उन में तव्हां सभिनी ते वज तारी करे छॾियो हो सभिनी खे सफ़ा बेहाल करे छॾियो हो रब साईं तव्हांजो हामी नासिर थिए हिन में तव्हांजा सुर आख़िर में ढरा ढरा पे लॻा थोरा सुस्त पे लॻा थोरा लथा पे हेठि ऐं मां चवंदुसि त ईंदड़ परफॉर्मेंस में हिन ॻाल्हि जो ध्यानु रखिजो तव्हां माशाल्लाह सुठो पढ़ंदड़ आहियो ऐं ॻाल्हियुनि ते तव्हां अमल कंदा आहियो लफ़्ज़नि जी छंड छाण साईं जन कई जेका निहायत माक़ूल क़िस्म जी ॻाल्हि आहे छो जो सिंधी ॿोली जेका आहे निहायत नाज़ुक ॿोली आहे ज़बर ज़ेर सां ॻाल्हि अञा अलाए वञी किथे थी पवे रब साईं तव्हांखे ख़ुशि रखे मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे 7 मार्क्स महिरबानी माशाल्लाह माशाल्लाह वकार नूर हिन सॼे मदाह मुस्तफ़ा प्रोग्राम में ज़िक्र त आली शान आहे लेकिन तुंहिंजे परफॉर्मेंस जो तुंहिंजे नात जे पढ़ण जो जेका कमज़ोर परफॉर्मेंस लॻी आहे उहा मूंखे अॼु लॻी माशाअल्लाह गुलाम मुस्तफ़ा सूमरे साहिब सुठियूं मार्कूं खयूं आहिनि ऐं अॼु ख़बर अथव गुलाम मुस्तफ़ा सूमरे साहिब खे सभ खां पहिरियां घुराइण जो मक़सदु इहो हुयो त प्रोग्राम में ज़बरदस्त ईअं खणी चऊं त मस्ती अचे मिठे मुर्सल जी सना पानी थिए सो अॼु अलाए छो गुलाम मुस्तफ़ा साहिब उहो ढरो ढरो रहियो बिल्कुलु असां ईअं खणी चऊं न जेका उमेद हुई उन उमेद ते पूरो न लही सघियो ऐं जजनि बि तव्हां ॾिठो पए त मार्कूं घटि ॾिनियूं आहिनि गुलाम मुस्तफ़ा खे हाणे ॾिसूं त जेको ॿियो असांजो दोस्त ईंदो उनखे केतिरियूं मार्कूं ॾियनि था ऐं अॼु उहो केतिरी तयारी करे आयो आहे छो त सभई पंहिंजे पंहिंजे लेखे फौजिया तयारी कनि था रूम्स में वेहनि था त हिक ॿिए खां सलाह बि वठनि था कॉरिडोर्स में असीं गुज़रूं था तव्हां ॿुधो था सुठा सुठा आवाज़ कने पवनि था असीं सम्झी वञूं था त नौजवान ऐं असांजूं अदियूं तयारीअ में आहिनि सो हिन वक़्तु आउं गुज़ारिश कयां थो पंहिंजे भाउ वकार नूर साहिब खे त उहो अचनि सरदार साथ दे सरदार साथ दे वन जा दुखे सफर में जह वक्त लाश कांधी लाहे वञन कब्र में सरदार साथ दे वन जा दुखे सफर में जह वक्त लाश कांधी लाहे वञन कब्र में सरदार साथ दे सुभान सुभान मिट माइट मुंह मटींदा खुद लोढ़ बि लटींदा हो मिट माइट मुंह मटींदा खुद लोढ़ बि लटींदा सुडका भरे सटींदा आखिर अकेले घर में सरदार साथ दे माशाअल्लाह माशाअल्लाह आख़िरत जी यादि हुजणु घुरिजे फौजिया पाण दुनिया जी नफ़्सा नफ़्सी में त महव थी विया आहियूं का बि पंहिंजी तयारी न आहे अॻिते अलाए छा थियणो आहे मिठो मीर मुर्सल बसि असांजो वाही थिए अलाह साईं असांखे क़बर जे अज़ाब मां महफ़ूज़ रखे
अलाह साईं असांखे जन्नतुल फिरदौस अता फरमाए सभिनी खे, सभई मुस्लमाननि खे। आमीन। सो वकार नूर साईं ॾाढो सुहिणो ऐं ध्यानु ॿिए तरफ़ छिकाए छॾियो अथव। असांखे तमामु घणी तयारी करणी आहे, छो त हिन सनाख्वानी में जीअं तयारी करे था अचूं त असांखे दुनियावी तयारी सां गॾु आख़िरती तयारीअ जो ख़्यालु तव्हां ॾियारियो आहे। जी इरफान साईं। वकार नूर हिन सॼे मदाह मुस्तफ़ा प्रोग्राम में ज़िक्र त आलीशान आहे, लेकिन तुंहिंजे परफॉर्मेंस जो, तुंहिंजे न तुंहिंजे पढ़ण जो जेका कमज़ोर परफॉर्मेंस लॻी आहे उहा मूंखे अॼु लॻी। ऐं छा सबबु आहे, थी सघे थो त तव्हां अञा ट्यून एतिरी यादि न कई, या हीअ जेका कंपोज़िशन आहे, हीअ जेका धुन आहे, या तुंहिंजे गले जी मिज़ाज मुताबिक़ न आहे। सो उहो त तव्हांखे चूंड करण में ख़्यालु रखिणो पए या सो सरदार साथ ॾेई वञो, ॾेई स्टार जो तमामु सुर खां तव्हां हटी वियो, वरी वञजांइ ॾुखे सफ़र में वञजांइ। सो जंहिं वक़्तु लाश कांधी जेका जॻह ॾे लहो पिया हेठि, सो ही सुर में पुख़्तगी ओवरऑल जेका आहे सुस्त परफॉर्मेंस हुई अॼु जी, तमामु तव्हां कम मतिलबु हिली पढ़ियो आहे। सो मूं वटि तव्हांजे लाइ आहिनि बाबा साईं छह मार्कूं साईं इरफान साईं, तव्हांजो मदाह रहियो आहे, तव्हांजो आशिक़ रहियो आहे। अॼु आशिक़नि पारां तव्हांखे मार्कूं घटि मिलियूं अथव। जी मखणो फ़कीर जी वकार नूर शला राज़ी रहे हुज़ूर। सुभान अल्लाह, आमीन। सुभान अल्लाह। ॾाढी नात सोढ़े अंदाज़ में पढ़ी अथई, ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे। दुआ आहे त अल्लाह तबारक तआला शान तोखे मदीने वारे साईं जी मुहबत में सदाईं शादो आबाद रखे। मां पंहिंजे तरफ़ां तव्हांखे 8 मार्क्स ॾिना। माशाअल्लाह। मखणे साईं ॾाढो सुहिणो शेर बि पढ़ियो आहे साईं। वकार नूर शला राज़ी हुजई हुज़ूर, ऐं तुंहिंजे आवाज़ में आहे सुरूर, कॾहिं न कजाइन आवाज़ ते गुरूर। माशाअल्लाह। मां वरी ॿ लाइन वधीक वधाए छॾियो। मज़र साईं बिस्मिल्लाह। इहा ॻाल्हि चवणी ज़रूर। वाह साईं वाह 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 वाह। मूंखे इजाज़त आहे हुज़ूर। मां साईं न ॻाल्हाईंदुसि, कोई ना हिते मजबूर। वाह 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 साईं वाह वाह। बसि इहो दुनिया जो आहे दस्तूर साईं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। मूंखे लॻे थो अनाउंसमेंट करे वठिजे वकार नूर जे परफॉर्मेंस लाइ। जी साईं। वकार तव्हांजी जेका रिवायत रही आहे उन खां अॼु तव्हां थोरा मिड़ी या कसाई रही आहे। सुरनि जो इंतिखाब सोचे सम्झे कयो, छो जो हाणे पाण निहायत हिकिड़े ख़ासि ऐं हिकिड़े संजीदा ऐं ॾाढे नाज़ुक मरहले में आहियूं। ईअं चइजे तव्हां या बेस्ट 7 आहियो, सिलेक्टेड 7 आहियो, टॉप 7 आहियो, त हाणे निहायत बाबा ध्यानु करिणो पवंदो। असांखे उमेदूं आहिनि तव्हां में तमामु घणियूं। जेको दोस्तनि ॻाल्हायो आहे मां निहायत उन्हनि सां सहमत आहियां। तव्हांखे बाबा ॾियूं था 8 मार्क्स। माशाअल्लाह। हीअ 8 मार्क्स ईअं चइजो त इहो हिकिड़ो कॉम्प्लीमेंट आहे, पर तव्हां इन उमेद सां त तव्हां वधीक तयारी करे ईंदा। माशाअल्लाह। 8 मार्कूं साईं इन उमेद सां तव्हां ॿीहर जॾहिं ईंदव त अञा वधीक तयारीअ सां अची वेंदो। सो अलाए छो फौज़िया ईअं थियो आहे, जो गुलाम मुस्तफ़ा सुमरे साहिब खां पोइ मूं वकार नूर खे जॾहिं सॾु कयो आहे त ॿिन्ही जी परफॉर्मेंस उहा न रही जेका असांखे तवक़ो हुई। ऐं असां पंहिंजे प्रोग्राम खे हसीन ऐं सुहिणो बणाइण जे लाइ सभ खां पहिरियां इन्हनि खे घुरायोसीं त जीअं अञा प्रोग्राम में वधीक सुहिणी सनाख्वानी हुजे, नूर ई नूर हुजे, वकार नूर हुजे। पर ॻाल्हि इहा आहे त हुयो त सही नूर, पर थोरो घटि हुयो सुरूर। सो हाणे आउं गुज़ारिश कयां थो इन मदाह मुस्तफ़ा में सिंधी मीडिया जी तारीख़ जो सभ खां वॾो प्रोग्राम आहे, असांजी ख़ुशबख़्ती आहे, असीं सभई हिन प्रोग्राम जो हिसो आहियूं। ऐं हिसो ॻणण जे लाइ हिन वक़्तु आउं गुज़ारिश कयां थो मोहम्मद मूसा वारसी साहिब खे त उहे अचनि नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कनि। असांजूं दिलियूं ठरंदियूं ऐं यकीनन इहो आवाज़ सहर अंगेज़ ई ॿुधबो। सल्लल्लाहु अलैहि या या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मैं वारी लख सारी
रसूल अल्लाह वे अज वाधाया वे सैयद दे घर मैं वारी लख सारी रसूल अल्लाह वे अज वाधाया वे सैयद दे घर अब्दुल्ला शाह दे घर बेटा आया बलोरे मियाँ आया पाक मोहम्मद रसूल अल्लाह वे अज वाधाया वे सैयद दे घर अब्दुल्ला शाह दे घर अब्दुल्ला शाह दे घर बेटा आया बलोरे मियाँ आया पाक मोहम्मद रसूल अल्लाह वे अज वाधाया वे सैयद दे घर। सुभान अल्लाह माशाअल्लाह। मोहम्मद मूसा वारसी साहब पाण ॼाणो साईं जज जेकी रिमार्क्स ॾियनि था तव्हांजे लाइ। जी मज़र साईं। सीगार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौलूद मुस्तफ़ा मौला जी विलादत ते इहा जेका शाइरी आहे मुंहिंजे ख़्याल में महदी शाह इमाम साईं जी आहे न बाबा। सुभान अल्लाह। मुंहिंजो उस्ताद ख़ान साहब फ़िदा हुसैन ख़ान निहायत अक़ीदत ऐं मुहब्बत सां निहायत हसीन अंदाज़ सां पढ़ंदा हुआ। अल्लाह साईं उन्हनि खे ग़रीक़ रहमत करे हिन पाक मजलिस जे मुहाबे। मोहम्मद मूसा वारसी निहायत सुठी सिलेक्शन, निहायत सुठो अंदाज़, जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे। ॻाल्हि अहिड़ी आहे हिन में कुझु चवंदे बि ख़ुदा जो कसम ॾाढो ख़ौफ़ थो अचे। को बि लफ़्ज़ चइजे थो छो जो आहे मदा मुस्तफ़ा, इन में असां उन में चुकूं कढूं, ही कयूं हो कयूं, इहो माना हिन खे नसीब चइबो जो असांखे इहा शइ इहा ड्यूटी मिली आहे। पर सची ॻाल्हि आहे इहा तमामु हिकिड़ो ॾुखियो मरहलो असां ते आहे। अलाह साईं अव्हांखे अजुर ॾे। कुझु सुरनि जो जेको आहे वारो फेरो रहियो आहे किथे किथे। वरी तव्हां जेको अब्दुल्ला शाह जे घर बेटा जाया भलोड़े मियां, भलोड़े मियां जेको उहो थोरो लाइन तां हटियल हो, हेठि मथे थियो आहे। पहिरियों जेको तव्हां पहिरियों चयो हो उहो बिल्कुलु ठीकु चयो हो। ऐं वरी जेको तव्हां अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह चयो हो, हुन में आख़िर में साह खुटियो, तव्हांजो साह खे थोरो संभालियो छो जो हाणे तव्हां हिकिड़े ख़ासि हिकिड़े उन ते रस्ते ते अची पहुता आहियो, मंज़िल ते अची पहुता आहियो, त इन्हनि ॻाल्हियुनि जो निहायत ध्यानु करिणो पवंदो। रब साईं तव्हांखे ख़ैर सां रखे, सलामत हुजो। मुंहिंजी तरफ़ां तव्हांखे 8 मार्क्स। माशाअल्लाह साईं। मोहम्मद मूसा वारसी साहब तमामु सुठी सुहिणी नात, हिकु कामिल बुज़ुर्ग जी नात लिखियल तव्हां पढ़ी आहे। तमामु सुहिणी नात जा ॿोल बि भला हुआ, हुनजो सुर बि भलो हुयो, पर मसला कुझु आहिनि। मदर साहब तव्हांखे ॿुधाया, हुनजे करे थोरो तव्हां कोशिशि कंदव त इंशाअल्लाह ताला इहे दुरुस्त थी, इहे दुरुस्तगियूं थी वेंदियूं इंशाअल्लाह ताला। अल्लाह तव्हांखे आबाद करे, अल्लाह तव्हां ख़ुशि करे। मां तव्हांखे दुआ ई ॾींदुसि, बसि पंहिंजे तरफ़ां अठ मार्क्स मानना। माशाअल्लाह साईं 8 मार्क्स। इरफान साहब। मोहम्मद मूसा वारसी साईं मुंहिंजे मोहसिन दोस्त जेके हुयूं उहे ॻाल्हियूं क्लियर कयूं। सो वक़्त जी नज़ाकत इहा आहे त मां पहिरियां बि हमेशह चवंदो आयो आहियां त हिन में को शक न आहे त तव्हां जेका तव्हांजी उमिरि आहे, इन उमिरि खां तमामु वधीक तव्हां पढ़ी रहिया आहियो। तव्हांजो एक्सपीरियंस इन खां वधीक शो थी रहियो आहे। लेकिन छा सबबु आहे, उहो ध्यानु न आहे, इन सबबु परफॉर्मेंस कमज़ोर थी वञे। इश्क बि तुंहिंजो ॾाढो आहे, मां ॾिसंदो बि आहियां तोखे। सो मिस्टेक्स हुयूं, लेकिन मुंहिंजे तरफ़ां त मुंहिंजा भाउ तव्हांखे 8 मार्कूं इरफान समय साहिब पारां साईं। मुबारकूं 8 मार्कूं। थैंक यू भाउ।
सो हींअर घुराईंदासीं तमामु सुहिणी आवाज़ शाइस्तगी सां पढ़ंदी आहे, ख़ूबसूरती सां पढ़ंदी आहे। शाइस्ता अब्बासी हिन शेर सां घुराईंदसि कि महबूब की महफिल को महबूब सजाते हैं, सुभान अल्लाह, महबूब की महफिल को महबूब सजाते हैं और आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। सुभान अल्लाह, क्या कहने जी अदी शाइस्ता। सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह, माशाल्लाह, सुभान अल्लाह। शाइस्ता अब्बासी भैया भेण मुंहिंजी नंढड़ी, सो माशाल्लाह आवाज़ उअई ऐं जज बि जीअं चवंदा आहिनि, आउं बि चवंदो आहियां त शाइस्ता खे ॼण थकु थींदो ई न आहे, बिल्कुलु सदाईं फ्रेश हूंदी आहे ऐं सदाईं उहो ई जज़्बो, उहा ई हिमत, उहो ई हौसलो शाइस्ता वटि। सो इरफान भाउ छा चवणु चाहींदो? न सिर्फ़ु तव्हांजी ड्यूटी हिते हिन मदाह मुस्तफ़ा में थिए थी हुज़ूर जी बारगाह में, उन सां गॾोगॾु तव्हांजे बाबा साईं जी बि, हू पंहिंजी ज़िंदगी जा सभु कमकार छॾे करे हिन प्रोग्राम में तव्हांखे वठी अचे थो। माना सभिनी खां नंढड़ी अदी ऐं सभिनी खां जेके वॾा वॾा आहिनि, ॾाढनि मुछनि वारा, उन्हनि सां गॾु बाक़ाइदा तव्हां मुक़ाबिलो कयो पिया, तव्हांखे जस हुजे। हाणे साईं मज़र असां वरी इहा ई ॻाल्हि कईसीं त हिकिड़ी वॾी कारीगरी इहा आहे तव्हां में, मिसरे में ॿिए सुर ते वञी करे वरी वॾो कमाल हूंदो आहे मोटी उन ई असई जे उन सुर ते मोटणु। शाइस्ता असांजी तमामु नंढड़ी अदी हिन मदाह मुस्तफ़ा जे प्रोग्राम में सेट था, लेकिन पढ़ण जे हिसाब सां तमामु वॾी असांजी अदी माशाअल्लाह। ऐं मां सदके वञा, क़ुर्बान थियां पुट तव्हांजे बाबा साईं तां, जेको एॾो कशालो करे मां सुबुह जो ॾिसंदो आहियां त हू कीअं तव्हांखे कहिड़े तरीक़े वठी थो वञे, वरी वठी अचे थो। सो न सिर्फ़ु तव्हांजी ड्यूटी हिते हिन मदाह मुस्तफ़ा में थिए थी हुज़ूर जी बारगाह में, उन सां गॾोगॾु तव्हांजे बाबा साईं जी बि, हू पंहिंजी ज़िंदगी जा सभु कमकार छॾे करे हिन प्रोग्राम में तव्हांखे वठी अचे थो। उनजो असलु सबबु तव्हांजो इश्क़ आहे ऐं तव्हां सां इहो प्यार जो सबबु आहे तव्हांजे बाबा साईं जो पुटु। सलामत हुजो ऐं वरी उनखे शाबस हुजे, एॾा हसीन न तव्हांखे सिलेक्ट बि करे ॾिए थो, तमामु हसीन ख़्यालु, तमामु सुहिणी ॻाल्हि त अलाह अगरि बादशाह हुआ त मिल्कियत मुंहिंजे रसूल जी आहे। सुभान अल्लाह। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां, हाणे साईं मज़र असां वरी इहा ई ॻाल्हि कईसीं त हिकिड़ी वॾी कारीगरी इहा आहे तव्हां में त तव्हां जेकॾहिं असाई जंहिं सुर तां शुरू कंदा आहियो, वरी मिसरे खां पोइ जॾहिं मोटी मिसरे में ॿिए सुर ते वञी करे वरी वॾो कमाल हूंदो आहे मोटी उन ई असाई जे उन सुर ते मोटणु। सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे पुट। हिन वक़्त जी हुकूमत जेको ॿी असाई तव्हां कई उन में सुर डिस्टर्ब थिया ऐं आख़िर में बाक़ी तव्हांजी परफॉर्मेंस त हमेशह जीअं सदाबार हूंदी आहे। अल्लाह तव्हांखे सलामत रखे पुट, मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे 7 मार्क्स माशाअल्लाह। 7 मार्कूं इरफान समय साहिब तव्हांखे ॾिनियूं आहिनि। पुट शाइस्ता तमामु सुहिणी सुठी नातो पढ़ी आहे। अल्लाह ताला तुंहिंजी हिन मुहबत खे, अल्लाह ताला तुंहिंजी हिन महिनत खे शाल हमेशह हमेशह
दाइम कायम सलामत रहाए। अल्लाह ताला तुझे शौक़ वधाए, अल्लाह ताला इन शौक़ में रहाए, ज़िंदगी हुज़ूर जी मोहब्बत में गुज़री वञे। सुभान अल्लाह, सुभान मां पंहिंजे तरफ़ां खे 7 मार्क्स ॾियां थो। माशाअल्लाह जी। मज़हर हुसैन साहब। अदड़ी शाइस्ता तव्हांखे मां त सभिनी खां अवल हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि, तव्हांखे शाबाश हुजे त तव्हां खां सभई वॾा आहिनि ऐं उन्हनि सां तव्हां बाक़ाइदा हम रिकाब थी पिया हलो। माशाअल्लाह। माना सभिनी खां नंढड़ी अदी ऐं सभिनी खां जेके वॾा वॾा आहिनि ॾाढनि मुछनि वारा, उन्हनि सां गॾु बाक़ाइदा तव्हां मुक़ाबिलो कयो पिया। तव्हांखे जस हुजे। अदा इरफान जी ॻाल्हि, साईं मखणे साईं जी ॻाल्हियूं अखियुनि ते। उन्हनि खां पोइ हिकिड़ी ॻाल्हि मां कंदुसि। अवां मिसरा में हिकिड़ो लफ़्ज़ चयो रूहे ज़मीन। बाबा इहो रूहे ज़मीन न आहे, रूए ज़मीन, रूए हमज़ा ये ए, रूए ज़मीन। त हिन लफ़्ज़ जी बस दुरुस्तगी करे वठो। मुंहिंजे पारां तव्हांखे 8 मार्क्स आहिनि। माशाअल्लाह 8 मार्कूं मज़हर हुसैन पारां अदी शाइस्ता खे मिली वियूं आहिनि। ऐं हिते वरी हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि फौज़िया आउं करणु चाहियां थो, उहा इहा आहे त ज़ाहिर आहे कमकार बि माण्हुनि खे हूंदा आहिनि ऐं मिठी मुर्सल जी सना ख़्वानी ऐं वरी इबादतुनि जो सिलसिलो ऐं वरी मस्जिदुनि में वञण जो सिलसिलो रमज़ान में एक तसलसल बणी वेंदो आहे, इबादतनि रोज़ा बिल्कुलु, वरी तरावियूं बि पढ़ियूं थियूं वञनि। त पोइ ज़ाहिर आहे हर को माण्हू पंहिंजे पंहिंजे शेड्यूल मुताबिक़ हले थो। असांजे प्रोग्राम में अॼु असांजो हिकिड़ो महबूब सना ख़्वान न अची सघियो आहे, नवाब अली चाचड़ साहिबु। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त जिन जूं मार्कूं थोरियूं वधीक हुयूं, पहिरियां त उन्हनि जूं घटि हुयूं, पर घटि वारनि में वरी जिन जूं वधीक हुयूं उन्हनि मां कंहिं न कंहिं साथीअ खे पाण खणी ईंदा आहियूं। प्रोग्राम जी तरतीब जीअं पंहिंजी माला आहे प्रोग्राम जी, उन माला खे उअं ई पोइ छॾींदा आहियूं। सो हिकिड़ो मोतीअ ताणो वरी उन माला में पाण पोयो आहे। ऐं हिन वक़्तु शहबाज़ बंबरो साहिबु असां एड थियो आहे, उनखे वरी गुज़ारिश कंदासीं त उहो अचनि, छो त 4 ॾींहं गुसाए वियो हुयो, छॾे वियो हुयो। सो वरी मोटी आयो आहे। सो लीव जी जेका एप्लीकेशन आहे न, उहा हाणे जमा कराई अथई, चयो अथई आउं मोकल थी वियो साईं। सो शहबाज़ बंबरे साहिब खे गुज़ारिश आहे त नाते रसूल मक़बूल ॿुधाइण जो फैज़ हासिल कनि, फैज़ ॾियनि असांखे। बल्कि सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। लजपाल खे लखन में सव में लखा सुञाणिया, लजपाल खे लखन में सव में लखा सुञाणिया। उॾंदा अचनि खणी तबे, उॾंदा अचनि खणी तबे, मट जाम जो न ॼाणिया। लजपाल खे लखन में सव में लखा सुञाणिया, लजपाल खे लखन में। पंहिंजा पिरी पियाणियो, मुंहिंजो पिरी पिमाणियो, पंहिंजा पिरी पियाणियो, मुंहिंजो पिरी पिमाणियो। आ फैसलो अवां ते, आ फैसलो अवां ते, सोचे कजो सियाणा। लजपाल खे लखन में सव में लखा सुञाणिया, लजपाल खे लखन में। माशाअल्लाह साईं, वाह वाह। ऐं हिकिड़ो ॾींहुं तव्हां तरसी आया हो, रेस्ट कई अथव त आवाज़ थोरो भलड़ो थी पियो आहे। माशाअल्लाह, अल्लाह साईं तव्हांखे सलामत रखे। इरफान समी साहिब ॾांहुं वधंदासीं। साईं छा चवणु चाहींदो शहबाज़ ने? साईं शहबाज़ ॾिन खे अल्लाह हयाती ॾे ऐं 2-3 ॾींहं गैर हाज़िर रहण खां पोइ वरी नए जोश सां, नए इश्क सां हिन मदाई मुस्तफ़ा सिंध टेलीविज़न जे प्रोग्राम में शामिल थियो आहे। शहबाज़ तमामु सुठो पढ़ण वारो, तमामु सुठो आहे शहबाज़ तूं, लेकिन लजपाल खे लखन में जॾहिं वाइंड अप अस्ताई कई तो त पंहिंजे सुर खां तूं हटी वएं। सोचे कजो सियाणा, उनजी त ट्यून चेंज करे छॾी, जेका असल कम में जेका धुन आहे। सो बाक़ी स्पिरिट आहे, तव्हांजो जज़्बो पहिरियों खां बहितर आहे। मुंहिंजे तरफ़ां सोना साईं तव्हांखे
7 मुबारकूं 7 मार्कूं माशाल्लाह शाबाश ॾिना बाक़ी पहिरें खां अॼु अवां में वॾी चेंजिंग मूंखे नज़र आई आहे मुंहिंजे हिसाब मुताबिक़ हाजी गुलाम नबी मैसर साहिब जी नाता है न हाई साहिब जी नाता हाजी गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह जी जंहिंजा अल्फाज हिकु मोतियुनि जा दाणा आहिनि माशाल्लाह छा ॻाल्हि सुभान अल्लाह हिकु हिकु अल्फाज खे मोती जो दाणो करे हाजी गुलाम नबी मैसर साहिब पोयो आहे धागे में हिकु हिकु अल्फाज खे माशाल्लाह मोतियुनि जो दाणो करे मां अव्हां खे पंहिंजे तरफ़ां नव मार्क्स ॾियां थो पियो माशाल्लाह साईं 9 मार्कूं मखणे फ़कीर तरफ़ां तव्हांखे क़बूल पवनि मज़हर हुसैन साईं कहिड़ियूं चुकियूं पकड़ियूं अथव इरफान साईं जो ॻाल्हाइण साईं मखणे साईं जो कमेंट जा कमेंट्स उन्हनि जा राया पर ही अॼोकी जेके परफॉर्मेंस हुई हुन में उहो उन में गैप नज़र आयो बाक़ी सभु ॻाल्हियूं जेके साइन वारियूं आहिनि उहे पंहिंजी जाइ ते बिल्कुलु दुरुस्त आहिनि मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे 7 मार्क्स फौजिया हाणे आउं गुज़ारिश कंदुसि बल्कि आऊं गुज़ारिश कंदसि तव्हां कंदव बिल्कुलु तव्हां कॾहिं गुज़ारिश कई कोन्हे न तव्हां गुज़ारिश कंदा कयो मां कंदी आहियां गुज़ारिश बिल्कुलु ऐं तमामु प्यारी आवाज़ आहे शबनम माशाल्लाह। नूर मुंहिंजी फेवरेट आवाज़ आहे इन माशाल्लाह शेर सां घुराईंदसि दिल में रहे थी हरदम सरवर सचे जी याद सुभान अल्लाह दिल में रहे थी हरदम सरवर सचे जी याद सुभान अल्लाह महबूब रब्बे आलम दिल बर सचे जी याद सुभान अल्लाह सीनो सफ़ा थी उजरियो सलवात जे पढ़ण सां सीनो सफ़ा थी उजरियो सलवात जे पढ़ण सां मसरूर थी करे अॼु हर हर सचे जी याद दिल में रहे थी हरदम सरवर सचे जी दिल में रहे थी हरदम सरवर सचे जी याद ऐं सरवर सचे जी याद सां मुनवर असांजी भेण जी दिल शबनम नूर माशाल्लाह बिस्मिल्लाह बाबा सभिन का पिछाड़ी अचे पई हली मां हबीबे खुदा हथ करे वही हली वाह 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 सुभान अल्लाह वाह दी शबनम सलामत पिछाड़ी हुजो सुभान अल्लाह अचे पई हली मां हबीबे खुदा हथ करे वही हली मां सभिन का पिछाड़ी खणी बार कोटा वरियूं दे सदायूं मगर हिक मोहम्मद वञनि पियो रहायूं सुभान अल्लाह खणी बार कोटा वरियूं दे सदायूं मगर हिक मोहम्मद वञनि पियो रहायूं जंहिंजी ताल ॿियाणी जंहिंजी ताल ॿियाणी हुई हिक हलीमा हबीबे ख़ुदा हथ करे वही हलीमा सभिन खां पिछाड़ी अचे पई हलीमा हबीबे ख़ुदा हथ करे वही हलीमा सभिन खां पिछाड़ी सुभान माशाल्लाह सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह छा त आवाज़ ऐं अंदाज़ अॼु तव्हांजो बीठो आहे क्या शबनम नूर बात। माशाल्लाह ऐं जजनि जे चेहरनि ते तव्हां त नथा ॾिसी सघो मौला तव्हांखे आबाद करे आमीन पर जेकी अखियूं हिन वक़्तु असांखे टीवीअ ते ॾिसनि पियूं ऐं जेकी हिते मौजूदु आहिनि उन्हनि जजनि जा चेहरा पढ़ी छॾिया आहिनि ऐं आउं सम्झां थो तव्हांखे मार्कूं तमामु ज़बरदस्त मिलण वारियूं आहिनि इरफान साईं छा चवणु चाहींदो साईं तमामु मतिलबु हसीन अंदाज़ में ऐं तमामु प्यारो नात मक़बूल मुंहिंजे आका जे शान में पढ़ियो आहे शबनम नूर ऐं पहिरें खां वॾी इम्प्रूवमेंट आहे तमामु बहितरीनु हिमत कई आहे असांजी अदीअ ऐं मुंहिंजे तरफ़ां अदीअ खे माशाल्लाह हिन में को शक कोन्हे को त समीना जो जेका कमज़ोर परफॉर्मेंस लॻी आहे उहा मूंखे अॼु लॻी सॼी दुनिया ॾिसे थी जिते जिते सिंधी ॿोली सां प्यार करण वारा माण्हू वेठा आहिनि सो उहे ॾिसंदा हूंदा शबनम नूर राज़ी लही हुजूर सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾिसे न कने दुख सूर माशाल्लाह
सदाई हुजे सुरूर। अल्लाह तोखे आबाद करे। तमाम नात जेका तो ॿुधाई आहे उन नात जो को मिसाल ई कोन्हे। हाजी गुलाम नबी मैसर साहब रहमतुल्लाह अलैह जी आहे। इन नात में तव्हां पूरो पूरो मां सम्झां थो हक़ अदा कयो आहे, आवाज़ जो बि लफ़्ज़नि जो बि। सुभान अल्लाह। मां तव्हांखे पंहिंजे तरफ़ां 9 मार्क्स ॾियां थो। 9 मार्कूं मखणी फ़कीर तरफ़ां आदि शबनम नूर ऐं शाल सदाई मिठे मुरसल जी मोहब्बत में हुजो चूर आदि शबनम नूर। जी साईं मदर साईं। मूंखे निहायत पसंदि आई आहे आदि शबनम नूर जी परफॉर्मेंस। असां हिकिड़ी टर्मिनोलॉजी इस्तेमालु कंदा आहियूं आवाज़ जे हवाले सां। जी साईं जी। ख़ासि करे जॾहिं असां सॼी राति ॻाईंदा आहियूं, जी सॼी राति ॻाईंदा आहियूं बिना कंहिं ब्रेक जे 5, 6, 7, 8, 9 कलाक, पोइ असां चवंदा आहियूं त हाणे असांजो आवाज़ रसिजी वियो आहे, उन में रस पैदा थी वियो। सिंधी पहाको आहे न, अबा रस कमाल थियो, माना ओवरऑल द महफ़िल जेका आहे उन जो कमाल थियो। माशाल्लाह, माना घणे पढ़ण सां रस अचे थी, रस निकिरे नथी। रस निकिरे बि थी। अच्छा, वो कसो माना कम कसो बि थींदो आहे ऐं रस बि थींदो आहे। माशाल्लाह, माना रस ऐं चस ॿई अचनि था। बिल्कुलु हक़ीक़त ही टर्मिनोलॉजी आहे। ऐं सिंध जा इहे हसीन लफ़्ज़ आहिनि जेके सुरीलेपन सां सलाहियल आहिनि। वाह, अदी शबनम नूर जीअं ई शुरू कयो त हिननि जो आवाज़ निहायत रसियल आहे, निहायत हर लफ़्ज़ एॾो जामे तरीक़े सां अचे पियो। माइक्रोफोन ईअं पियो लॻे, मूंखे ईअं पियो लॻो जीअं रेडियो पाकिस्तान जूं जेके पंहिंजो सदाकार हूंदियूं आहिनि तमामु संभाले ॻाल्हाईंदियूं आहिनि, वॾो बैलेंस करे लॻो ईअं पियो जीअं अदी शबनम जेके असांजा प्लेबैक आवाज़ हूंदा आहिनि, सफ़ा उन्हनि जे नमूने। रब साईं तव्हांखे बाबा सलामत रखे, आबाद हुजो। मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे 9 मार्क्स आहिनि। माशाल्लाह, 9 मार्कूं अदा मज़हर साईं तव्हांखे ॾिनियूं आहिनि ऐं तव्हांजे चेहरे जी मुर्क असां ॾिसी सघूं था। माशाल्लाह, मौला आबाद करे, सदाई ईअं टहकनि में हुजो, टिलंदा रहो भेण। ऐं अदी खे गुज़ारिश कयां थो शाइस्ता खे तव्हांखे पंहिंजी जाइ ते विहारे। ऐं फौजिया, तव्हांखे ख़बर आहे त कॾहिं कॾहिं किथे किथे ॻोठनि में शहरनि में जॾहिं अहिड़ी क़िस्म जूं ख़बरूं पवंदियूं आहिनि पाण खे त पाण परेशान थी वेंदा आहियूं। फलाणी जॻह ते धाड़ो लॻो, सामान फुरिजी वियो, फलाणी जॻह ते धाड़ो लॻो, सॼे घर जो सामान ॿुहारे विया, माल मता उकाहे विया। धाड़ा लॻंदा आहिनि कॾहिं कॾहिं, पर हिकिड़ो धाड़ो अहिड़ो बि हूंदो आहे जंहिंमें माण्हू दिलि खणी वेंदा आहिनि। ऐं उहो धाड़ो कमाल जो धाड़ो हूंदो आहे, ख़बर बि न पवंदी आहे। जंहिंजे दिलि ते धाड़ो लॻंदो आहे न, उनखे ख़बर बि न पवंदी आहे असांजी दिलि केरु खणी वियो आहे। असांजी दिलि बि खणी वई अथव हिकिड़ी हिते नाथखान, ईअं न सम्झी वियो न। हा, दिलनि जी धाड़ेल आहे, सो गुज़ारिश कयूं था उन धाड़ेल खे। माशाल्लाह, अदी समीना जो नालो जीअं ई असां खणंदा आहियूं त अदी समीना पाण बि बहकी पवंदी आहे। ऐं उतां ई कुर्सीअ तां उथी करे जंहिं जुंबश सां, जंहिं जज़्बे सां, जंहिं हौसले सां मुर्की पवंदी आहे न, उहा मुर्क बि ॾिसण वटि आहे, उहा ख़ुशी बि ॾिसण वटि आहे, उहो चहिरो बि पसण वटि आहे। उन जी जेकी फीलिंग्स आहिनि उनखे जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त तव्हां पाण एहसासनि जी दुनिया में हलिया वेंदो। उनजी आवाज़ में, उनजे चेहरे में हिकु रूहानियत आहे। बिल्कुलु बिल्कुलु, ऐं नज़ाकतुनि जी दुनिया आहे, रंगनि जी दुनिया में हलिया था वञूं पाण। अदी समीना खे अॼु ॿुधंदासीं ऐं हर भेरे जीअं को न को सुठो कलाम यकीनन पेश कंदी। अजलोली ॾई आमना बिस्मिल्लाह चई आमना लोड हिंदोरो लाल जो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह अल्लाह तबारक एडी करम नवाजी के दी बहवा करम नवाजी के दी बहवा करम नवाजी के दी। अल्लाह अल्लाह तबारक एडी करम नवाजी के दी बहवा करम नवाजी के दी बहवा करम नवाजी के दी। अज तो ते थई आमना बिस्मिल्लाह चई आमना लोड हिंदोरो लाल जो सुभान अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा
इल्लल्लाह मुहम्मद रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। माशाअल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। वाह वाह साईं, वाह वाह साईं। आऊं त पंहिंजा लफ़्ज़ सॼा ईअं खपाए आयो आहियां साईं। मूं वटि को बि लफ़्ज़ न आहे, मूं वटि का सिट न आहे जेका अदी समीना जी तारीफ़ करे सघे। वधीक इरफान साईं वर्ज़ीअ जो मालिक आहे, छा चवणु चाहींदो साईं? साईं हाणे ॻाल्हि इहा आहे त असां त मतिलबु दंग रहिजी विया आहियूं। सो हिन में को शक कोन्हे को त समीना जो जेको आवाज़ आहे ऐं आवाज़ खां वधीक जेको समीना जो इश्क आहे, वाह वाह, मतिलबु सॼी दुनिया ॾिसे थी, जिते जिते सिंधी ॿोली सां, जिते जिते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यार करण वारा माण्हू वेठा आहिनि, सो उहे ॾिसंदा हूंदा। ऐं अगरि कैमरा जी अखे असांजो इमरान साईं उनखे अगरि महफ़ूज़ कंदो हूंदो त मां जेके तव्हां हिते अचनि था असांजा नैत ख़ान, उन्हनि खे ॿुधां थो, पर मुंहिंजी नज़र अदी समीना जे मथां बि हूंदी आहे त ही को अज़गेबी ॻाल्हि आहे, का ख़बर न आहे, सम्झ में नथी अचे त उहो एॾो इश्क में उते महू लॻी पई आहे, मधू लॻी पई आहे उते, जो सम्झ को ॿाहिरि आहे। ॻाल्हि वणेसि थी त उते हुज़ूर जे शान में उते बारगाह में झुमरियूं बि ॼणे थी, मुस्कुराए बि थी, खिले बि थी, मतिलबु हुनजी ज़िंदगी वक़्फ़ थियल आहे आकाए दो जहां जे इश्क में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सो हाणे तॾहिं ई अहिड़ो मिठो आवाज़ आहे, ईअं थो लॻे गुल निकिरनि था मुंहं मां। सुभान अल्लाह। त इन ते परफॉर्मेंस ते कुझु नथो ॻाल्हाए सघिजे। मां त मजबूर आहियां, हे त टुटल फुटल लफ़्ज़ आहे जेके अॼु समीना जी ख़िदमत में मूं पेश कया। माशाअल्लाह, 10 मार्कूं इरफान समीर साहिब तव्हांखे ॾिनियूं आहिनि। जी मखणो फ़कीर। असां जॾहिं बि जंहिं वक़्तु बि कंहिं नात ख़ान खे वरायोसीं, बाबा इहा नात न पढ़ो, ॿी पढ़ी ॿुधाए। जी जी न साॻी पढ़ण जे बजाए जेकॾहिं ॿी पढ़े त उनजो थोरी लचक घटिजी वई, घबराइजी वेंदा, तयारी न हूंदी आहे, इरादो करे तयारी करे हिकिड़ी ते आयो, ईअं न जी साईं। जॾहिं हुनजी तयारी वारी नात साम्हूं न आई, हुन ॿी पढ़ी, ॿी पढ़ी त ज़ाहिर आहे हुनजो थोरो कैरियर किरी पियो। पर वॾी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे दी समीना जी, जो हिनखे उन वक़्तु असां मोटायो आहे। इहो तव्हां दी समीना खां इम्तिहान वरितो, इम्तिहान बि पंहिंजा, पर असां सही पंहिंजी जाइ ते असां हरू भरू इहा ॻाल्हि न कंदासीं त असां आदि समीना खे अजायो बजायो वापसि कयोसीं, पर न, असां वरी सिधी नात जे लिहाज़ सां आदि समीना खे चयोसीं। बहरहाल जीअं वरी असां आदि समीना खे इहा ॻाल्हि कईसीं त पंहिंजे इरादे खां हटी करे, ऐं वरी जेका हुन नात ॿुधाई आहे त हाणे असां छा सम्झूं त इन ते तयारी बि कोन करे आई, त का तयारी करे आई हुजे त भई, पर बग़ैर तयारी जे उन नात में एतिरो त पंहिंजो सोच ॾेखारियो आहे, मां सम्झां त 100 सैकड़ो खां बि वधीक। बग़ैर तयारी जे ॾिसो, बग़ैर तयारी जे, ऐं वरी ॿी नात खे पढ़ण, ऐं वरी वॾे अंदाज़ में, हुनमें बि काई बि हिकु न आहे, ऐं वॾे सुहिणे अंदाज़ में पढ़ण, इहा छा आहे? इहा आहे जीअं अदे मज़हर साहिब फरमायो त इहा आहे मदीने वारे साईं जी मोहब्बत, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, जेका रंग लाईंदी आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बुज़ुर्गनि लिखियो आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत ना चीज़ खे चीज़ बणाए छॾींदी आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ना चीज़ खे चीज़ बणाए छॾींदी आहे। मां आदि समीना खे पंहिंजे तरफ़ां 10 मार्क्स ॾिना। वाह वाह माशाअल्लाह। हाणे बग़ैर तयारी जी तव्हां ॻाल्हि कई मखणा साईं, त आदि समीना वटि एतिरी स्टेमिना बि आहे, ऐं एतिरियूं त हिनखे नातूं यादि आहिनि। बग़ैर तयारीअ जेकॾहिं मां चवंदोमांसि ॿी ॿुधाए त ॿी बि ॿुधाईंदव। बिल्कुलु ॿुधूं भला मज़हर साईं, तव्हांजूं मार्कूं वठूं था। न हिकिड़ी ॻाल्हि मां सिर्फ़ु कयां जी साईं, त साईं मज़हर साईं जो ख़्यालु ॿुधी वठो, ऐं पोइ अधीक जेका, छो जो मां सभु मुंहिंजे अखियुनि जा नूर आहिनि जेके मुंहिंजा नैत ख़ान अदियूं नैणियूं मुंहिंजियूं आहियूं, पर हीअ होनहार हिन सेठ जी अदड़ी आहे असांजी, हुनजी दिलि जेका चई थी उहा आख़िरी ॿुधूं था, पर हिन परफॉर्मेंस ते साईं खां जी परफॉर्मेंस ते साईं तव्हां मार्कूं ॾेई वठो, त पोइ अदीअ जेका ख़्वाहिश ज़ाहिर कई आहे उहा नात ज़रूरु ॿुधंदा। बिल्कुलु बिल्कुलु, जंहिंजे करे कुर्सी रखाई वई, ख़्वाहिशुनि जो एतिराम कंदासीं पाण। जी साईं मदर साईं। अॼोके ॾींहं में 2 अहिड़ा असांजा
असां जूं भेणूं नात ख़ान रहियूं जेके ईअं पियो लॻे त जेको कुझु चवनि पियूं उहो उन्हनि ते चहिरे ते बि लिखियलु हो। माशाअल्लाह। हिकिड़ी हदी शबनम नूर, ॿी हदी समीना। वाह वाह। त जेको कुझु उहे चवनि पियूं, चाहे जेको उनजे दिलि में आहे, दिमाग़ में आहे, नियत में आहे, जेको कुझु उहो उन्हनि खे यादि आहे, उहो जेको कुझु चवनि पियूं उन्हनि जे चहिरे ते सफ़ा लिखियलु पियो अचे। सही सही सही। माना उनजो रूह, जिस्म, जान, ज़ुबान, अकुल, फहम सभई हिकिड़ी जाइ ते आहिनि। ऐं इहो ई मां सम्झां थो इहो तुर्रा इम्तियाज़ आहे नात मुस्तफ़ा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पढ़ण जो। अदी समीना के अला साईं ख़ासि मौलूदी रंग आहे इहो। मां ईअं चवंदुसि ख़ासि मौलूदी रंग आहे, ख़ासि फोक रंग आहे, ख़ासि लोक रंग आहे सिंध जो। ऐं जज़्बनि जी सचाई, रूह जी सचाई। ऐं उहा ई ॻाल्हि त इहो इंतिहा आहे ध्यान जी। जीअं मां चयो त 5 मिंटनि जो ध्यानु, इहो ध्यानु जेको आहे हुनजी महराज आहे। रब साईं हिननि खे ख़ुशि रखे। इहे घटि में घटि इहे ई मार्क्स था थी सघनि। सही 10 मार्कूं वज़न साईं जी तरफ़ां बि। सो जेका तव्हांजी दिलि जंहिं नात लाइ चवे पई उहा ॿुधंदासीं, छो त हाणे मुक़ाबिलो त हिन मां पूरो थियो, तव्हांजी जेका नात शामिल थी वई। पंजाबी नात अदी जेका था चओ पिया, मुक़ाबले खां बग़ैर उहा नात ॿुधूं था। हिन प्रोग्राम खे अञा वधीक रौनक बख़्शींदी अथई समीना जी। बिस्मिल्लाह। असांजा जज बि हिन वक़्तु हज़ारों क़तार रोई रहिया आहिनि, उन्हनि जी दिलि जी कैफ़ियत बि ॿी थी वई आहे। मखणो फ़क़ीर साईं, उनजी अखियुनि में बि ॻोढ़ा तरी आया आहिनि। इरफान साईं खां हिन वक़्तु तव्हांजे आवाज़ में अहिड़ी त सदा हुई, इरफान साईं टुंडकार ॾेई रोए थो। कॾहिं कॾहिं के लुड़क ईअं ॻड़ी पवंदा आहिनि, कॾहिं कॾहिं माण्हू जॾहिं पंहिंजा हवास विञाए वेंदो आहे, जॾहिं ॿी कंहिं दुनिया में हलियो वेंदो आहे। अज सिख मित्रा दी बदेरी सुभान अल्लाह। क्यों जिंदड़ी उदास गनेरी सुभान अल्लाह। वाह वाह। लो लो विच शोक चंगेरी अज नैना लाया क्यों झड़िया लो। सुभान अल्लाह। लो विच शोक चंगेरी अज नैना लाया क्यों झड़िया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुख चंद बदन शाह मथे चम के लाट नुरानी मुख चंद बदर शाह लाट नुरानी काली जुल्फ ते अख मस्तानी काली जुल्फ ते अख मस्तानी मखमूर अखी हिन मद भरिया काली जुल्फ ते अख मस्तानी मखमूर अखी हिन
रहमत भरिया ते इस सूरत नू मैं जाना खा जाना के जान जहाना खा इस सूरत नो मैं जाना खा जाना के जान जहाना खा सच आखा ते रब दी मैं शान आखा सच आखा ते रब दी मैं शान आखा जिस शान तो शाना सब बढ़िया सच आखा ते रब दी में शान आखा जिस शान तो शाना सब बढ़िया। इजाजत हुजे तो बाकी हिक मिसरो पढ़ा टेम तो ता का तमाम घणो बिस्मिल्लाह जरूर 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 बिस्मिल्लाह। ते सुभान अल्लाह मा अजमल का मा असन का मा अकमल का सुभान अल्लाह मा अजमल का मा असन का मा अकमल का किथे मेहर अली किथे तेरी सना किथे मेहर अली किथे तेरी सना गुस्ताग अखी किथे जाड़िया किथे मेहर अली किथे तेरी सना गुस्ताग अखी किथे जाड़िया। माशाअल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मौला पाक जो अजीब रंग आहे ऐं अवां जे आवाज़ ते आउं सम्झां थो दंग आहे। मौला साईं तव्हांजे इज़तुनि अज़मतुनि में बरकत अता फरमाए। असांजा जज बि इन वक़्तु हज़ारों क़तार रोई रहिया आहिनि। उन्हनि जी दिलि जी कैफ़ियत बि ॿी थी वई आहे। मखणो फ़क़ीर साईं उनजी अखियुनि में बि ॻोढ़ा तरी आया आहिनि। इरफ़ान साईं खां इन वक़्तु तव्हांजे आवाज़ में हिकिड़ी अहिड़ी त सदा हुई जो इरफ़ान साईं टुंडकार ॾेई रोए थो। कॾहिं कॾहिं के लुड़क ईअं ॻड़ी पवंदा आहिनि। कॾहिं कॾहिं माण्हू जॾहिं पंहिंजा हवास विञाए वेहंदो आहे जॾहिं ॿी कंहिं दुनिया में हलियो वेंदो आहे जॾहिं ख़्याल कंहिं ॿिए हंधि टकराइजी वेंदा आहिनि त पोइ माण्हू बसि टुटकार ई ॾींदो रहिजी वेंदो आहे। सो इहो आलम असांजे हिन वक़्तु सेट ते विया आहे। इरफ़ान साईं हिन वक़्तु उन कंडीशन में आहे जो आउं सम्झां थो त उनजी दिलि जी कैफ़ियत जेकॾहिं आउं बयानु कंदुसि त उहो इरफ़ान साईं पाण रोई पवंदो। मौला साईं तव्हांखे बि साईं आबाद रखे। कॾहिं कॾहिं की कैफ़ियतूं थी वेंदियूं आहिनि जेको रब करीम जी बारगाह में मिठे मुर्सल जे हुज़ूर में उनजी मोहबत में जेकॾहिं वीचार ॻोढ़ा ॻाड़े थो त इहा बि हिकिड़ी इबादत आहे। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में इहे असांजा ॻोढ़ा शाल क़बूल पवनि। मखणो फ़क़ीर साईं मज़हर साईं
मदर साईं शुरूआत तव्हां खां कंदासीं, बल्कि थी वई आहे उहा। असांखे ॾिसो होश ई न आहे त असां किथे पहुता आहियूं, असांखे का ख़बर ई न आहे त असां अदी समीना जी जेका हीअ परफॉर्मेंस आहे उहा बिना मुक़ाबले ॿुधीसीं। अदी समीना तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजूं दिलियूं मुनवर कयो था, असांखे कंहिं ॿिए हंधि वठी वञो था जिते रुगो प्यार ई प्यार आहे, जिते मिठे मीर मुर्सल जी मोहबत ई मोहबत आहे। अदी शाइस्ता खे गुज़ारिश कंदासीं, अदी सची ॻाल्हि इहा आहे। ऐं हिते जेकी बि वेठल आहिनि, असांजा जेको डायरेक्टर आहे या असांजा जेकी जज साहिब आहिनि, फौज़िया ऐं आउं, दिलि चवंदी आहे त हिकिड़ा मख़सूस अलॻि प्रोग्राम कजनि तव्हां सां, पर वक़्त जी नज़ाकत खे महसूस कंदे बसि वक़्त जी कैद में फाथल आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बिल्कुलु बिल्कुलु इनशाअल्लाह। अदी मोला आबाद करे तव्हांखे, अदी शाइस्ता भेण खे पंहिंजी जाइ ते विहारियो। ऐं हिन लम्हे सचपच त ॾाढो ॾुखियो थींदो आहे, ॾाढो ओखो थींदो आहे फौज़िया। अदी समीना जॾहिं पढ़ी वेंदी आहे त उनजे मथां जेकॾहिं कंहिं ॿिए सना ख़ुरान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे घुराईंदा आहियूं, बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, असांजा जज बि पंहिंजे हवास में जेसीं ताईं पहुचनि वरी ॿीहर वापसि पंहिंजी दुनिया में मोटी अचनि, कंहिं ॿी दुनिया में हलिया वेंदा आहिनि। पंहिंजूं सोचूं, पंहिंजा वीचार, पंहिंजा ख़्याल बि किथे गुम आहिनि, गुमसुम आहिनि। जेसीं ताईं उहे वराए हिन प्रोग्राम में खणी अचूं, मदाहे मुस्तफ़ा में पहुचायूं, इहो ॾाढो ओखो हूंदो आहे। इहे पहर, इहे पल इंतिहाई ॾुखिया हूंदा आहिनि। ऐं इन्हनि पहरनि ऐं पलनि मां जेकॾहिं माण्हू साबित निकिरे थो त इहा बि वॾी ख़ुशकिस्मती आहे, ख़ुशबख़्ती आहे। पर जंहिंजी दिलि में दर्द आहे, जंहिंजी दिलि में मिठे मुड़ुस जी मोहबत आहे, त उहो अदी समीना जो आवाज़ ॿुधी रही न सघंदो, उहो ढुढकार ई ॾींदो, उहो रोई पवंदो। सो बहरहाल प्रोग्राम जी तरतीब खे जीअं चवंदा आहिनि न, कार वहिंवार ज़माने जो भलाइणो आहे। सो प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे हींअर आउं गुज़ारिश कंदुसि, असांजो सुहिणो सना ख़्वान आहे, मिठड़ो उनजो आवाज़ आहे, उनजे अंदाज़ जो बि पंहिंजो हिकिड़ो अलॻि मक़ाम आहे। सो आउं गुज़ारिश कंदुसि ग़ुलाम नबी ओठे साहिब खे त हू अचनि। ग़ुलाम कादिर ओठे साहिब खे गुज़ारिश कयूं था। हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, अल्लाह हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा, पंहिंजे दर ते सॾे पंहिंजा कुर्ब करे। हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा, तुंहिंजे दरवाज़े तां दान वठी, सुहिणा खाधोसीं छा छा न वठी, घुरऊं भोर तॾहिं पीण झोल भरे, घुरऊं भोर तॾहिं पीण झोल भरे। हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा, अल्लाह हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा। सुभान अल्लाह, ओ सब कंहिंखां सखी दर तुंहिंजो आ, मिसकीन महेसर तुंहिंजो आ, सब कंहिंखां सखी दर तुंहिंजो आ, मिसकीन महेसर तुंहिंजो आ, पंहिंजो कर त पिरी मुंहिंजो होठ रे, पंहिंजो कर त पिरी मुंहिंजो होठ रे। हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा, अल्लाह हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा। सुभान अल्लाह, हाणे हीअं छिनंदे माण्हू छा चवंदा। ऐं यकीनन तव्हांजे लाइ असांजा जज बि कुझु सुठो ई चवंदा। अज़दी समीना जेको दॻु वरितो पए, असां उन दॻ ते ई हुयासीं, वरी तव्हां बि उन ई दॻ ते असांखे वठी आया आहियो। सो मोला तव्हांखे आबाद करे,
तव्हां वटि पंहिंजो सहर आहे आमीन। ऐं वाह जो आहे उहो सहर। मज़र साईं खां पुछा कंदासीं ग़ुलाम क़ादिर जे लाइ साईं छा चवंदो? दुनियावी तालीम सां गॾोगॾु इन पासे बि लाड़ो करणु खपे जेको अवलियन फर्ज़ आहे, जेको आख़िरत जो सामान आहे। ॿार जॾहिं वॾो थिए कोन थो असां हुनजो जहेज़ सभु कुझु कठे करणु शुरू कयूं था, पर जेको निंड में हाणे आहियूं उथी जॾहिं जाग में पंहिंजी दुनिया में वेंदासीं उतां जे लाइ असां वटि सामान सवाइ इहो ई आहे। पंहिंजी तव्हां डायरेक्ट ॾियनि पिया, केॾो हाज़िर नाज़िर सम्झनि पिया। जो उन्हनि जो ईमान हो, सुभान अल्लाह। इहो संदन ईमान हुयो उन्हनि जो, जो मां जेकी दाह कंदुसि त मुंहिंजी दाह सरकार जी दरबार में ज़रूर पहुचंदी। ग़ुलाम क़ादिर साईं तव्हांखे जस हुजे, मां पाण पढ़ंदड़ आहियां। कंहिं निहायत सुठे पढ़ंदड़ खां पोइ पढ़णु वॾे दिलि गुर्दे जी ॻाल्हि हूंदी आहे, वॾी हिमत जी ॻाल्हि हूंदी आहे। ऐं हुन खां वॾी ॻाल्हि इहा जो रब पाक जो तव्हां ते निहायत सायो आहे, हथ आहे, करम नवाज़ी आहे, तव्हां पंहिंजो पाण मल्हायो आहे। तव्हांखे जेकी कुझु ॿुधाइणो हो, जेकी कुझु करिणो हो, तव्हां ऐन बहितरीन अंदाज़ में तव्हां पंहिंजे पाण खे मल्हायो आहे। तव्हां ॿिन्ही भाउरनि मां हमेशह इहा ई उमेदु रही आहे त तव्हां हमेशह जेका बि शइ खणी ईंदा आहियो निहायत 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 अखियुनि ते रखण जहिड़ी हूंदी आहे। ख़ुदा ताला तव्हांखे सलामत रखे, कामयाबु रखे, हामियो नासिर थिए। मुंहिंजे तरफ़ां तव्हां लाइ 9 मार्क्स आहिनि। माशाल्लाह, 9 मार्कूं मज़र हुसैन साईं तव्हांखे ॾिनियूं आहिनि। मखणी फ़क़ीर खां पुछा कंदासीं हुनजो रायो छा आहे? ग़ुलाम क़ादिर तमामु सुहिणी सुठी नात हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिब जी तो ॿुधाई आहे, जेका निदा वारी नात हुई, जेका अपील दरख़्वास्त वारी नात हुई, जंहिंमें अर्ज़ड़ा आज़ियूं हुआ त मुंहिंजा महबूब पंहिंजे दर ते बि सॼो थी, मदीने में घुरायो बि अथी, वरी पोइ तूं हितां हाणे छिनंदे दुनिया छा चवंदी? माण्हू मेणा ॾींदा, माण्हू ॾोरापा ॾींदा, त जंहिंजी ज़िंदगी तो नौकिरी ॾिनी नात पढ़े अॼु हुनजे दर सां तड़जी आयो हुई। हा, पर पोइ मां हिकिड़ी ॻाल्हि ऐड कंदुसि त ॾिसो साईं ग़ुलाम नबी मैसर साईं नबी पाक खे केॾो हाज़िर नाज़िर सम्झनि था। वाह वाह, बेशक पंहिंजी तव्हां डायरेक्ट ॾियनि पिया, केॾो हाज़िर नाज़िर सम्झनि पिया। जो उन्हनि जो ईमान हो, सुभान अल्लाह। इहो संदन ईमान हुयो उन्हनि जो, जो मां जेकी दाह कंदुसि त मुंहिंजी दाह सरकार जी दरबार में ज़रूर पहुचंदी। मुंहिंजो सुहिणो नबी। पोइ उन्हनि तोखे ख़बर आहे त जॾहिं पुलिस वारनि हिनखे वरितो हो त रोए पियो। हुन जो त छो थो रोए? पोइ तर्जुमान ॿुधायो साईं ही मदीने वारे साईं जो नात ख़ान आहे, सिंध में मक़बूल आहे, ऐं ही इन वक़्तु इन जेके रोए थो पियो त जेकॾहिं मां हितां मदीने मां ही पुलिस वठी मूंखे रवानो करे छॾियो त दुनिया अलाए छा चवंदी। पुलिस वारनि हथ कढिया, खणी पुलिस वारनि हथ कढिया। मदीने पाक मां थी आहियां अल्हम्दुलिल्लाह, 2 महीना थिया आहिनि साईं। जेको मदीने खां वञण जो वक़्तु हूंदो आहे न, जॾहिं वापसी हूंदी आहे, जंहिंखे अल्लाह पाक दिलि ॾिनी आहे, यकीनन मुंहिंजे महबूब जे इश्क में रोई थींदो। सही सही। मां पंहिंजे तरफ़ां तोखे 9 मार्क्स ॾियां थो। 9 मार्क मखणी फ़क़ीर तरफ़ां क़बूल पवनि साईं। इरफान साईं साॻो ई सहर अंगेज़ आवाज़ आहे। ग़ुलाम क़ादिर ओठो साहब, ख़ुशि नसीबी इहा आहे त तूं हाफ़िज़ क़ुरान आहीं। सो अल्लाह साईं असां सभिनी मुस्लमाननि खे दुनियावी तालीम सां गॾोगॾु इन पासे बि लाड़ो करणु खपे जेको अवलियन फर्ज़ आहे, जेको आख़िरत जो सामान आहे। ॿार जॾहिं वॾो थिए कोन थो असां हुनजो जहेज़ सभु कुझु कठे करणु शुरू कयूं था, पर जेको निंड में हाणे आहियूं उथी जॾहिं जाग में पंहिंजी दुनिया में वेंदासीं उतां जे लाइ असां वटि सामान सवाइ इहो ई आहे। सो मां चाहियां थो ही एॾो वॾो मक़बूल प्रोग्राम आहे मदाह मुस्तफ़ा। सो हिन प्रोग्राम जे ज़रिए अगरि को हाफ़िज़ हिकिड़ी ॻाल्हि कंहिंजे बि दिलि ते लॻी पए त तव्हां ॿई भाउर हाफ़िज़ क़ुरान आहियो, ऐं उनखां वधीक वरी तव्हां पाबंद एतिरा आहियो जो तव्हांजो बिरादर चवंदो आहे भले प्रोग्राम में मां लेट अचां, लेकिन जेका तरावी पढ़ाईंदो आहे हू पंहिंजी उहा ड्यूटी बख़ूबी अंजाम ॾेई रहियो आहे। तव्हां इश्क जी ॻाल्हि कई, हिकिड़ो असांजो सिंध टेलीविज़न जो तमामु वॾो मारूफ़ एक्टर बि आहे, डायरेक्टर बि आहे, असां सां ड्यूटी बि कंदो आहे, हिन सेट ते बि आहे, हाणे नज़र अचे थो वेठो आहे। ज़फ़र जसकानी जी ज़िंदगी जो बि इहो सेम वाक़ियो आहे पुट। हू
जॾहिं बि हुनखे ऑफरूं बि आयूं उन पंहिंजे हुननि जे आशिकनि हुननि जे दीवाननि चयो त अचो तोखे उमिरो करायूं हज करायूं नबी जी तोखे ज़ियारत करायूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पर हू चए मां मरी वेंदुमि उते पहुचंदुसि त मुंहिंजो उहो पहिरियों क़दम रखणु मुंहिंजे लाइ मौत जो क़दम हूंदो। सो मां अदी समीना जे परफॉर्मेंस खां पोइ मतिलबु पढ़णु हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। मां शुक्रगुज़ार आहियां उन पाक परवरदिगार जो जंहिं मुंहिंजे ज़हन अञा ज़रखेज़ रखियो आहे, मुंहिंजे अखियुनि में उन आका जो नालो ॿुधी ॿ ॻोढ़ा ॻड़ी पवनि था। बख़्शिश जे लाइ मूं वटि सामान इहो आहे, ॿियो कुझु बि न। सो ॾाढी सुठो परफॉर्मेंस तव्हां कयो आहे, तमामु हसीन गुलाम नबी मैसर साहिब जो तव्हां किसो बि ॿुधायो आहे। मुंहिंजे तरफ़ां मिठड़ा भाउ तव्हांखे 10 मार्कूं साईं। इरफान समी साहिब पारां 10 मार्कूं ऐं तव्हांखे मुबारकूं। सो गुलाम कादिर ओठे साहिब खे ॿुधोसीं फौज़िया, ऐं यकीनन हिन वक़्तु तव्हां बि उन जी कैफ़ियतुनि में हलिया विया आहियो जिन कैफ़ियतुनि में थोरी देरि पहिरियां असीं सभई वियासीं। सो गुलाम कादिर ओठे खां पोइ जीअं ज़िक्र निकितो, मोज़िज़ जज साहिबान चयो त गुलाम कादिर ऐं हुनजो भाउ गुलाम नबी बि ॾाढो सुहिणो पढ़ंदो आहे, ऐं उन जे पढ़ण जे अंदाज़ में बि उहा ई कैफ़ियत आहे। माशाल्लाह ॿिन्ही भाइरनि खे मौला आबाद करे। सो हींअर असांजे प्रोग्राम जो आख़िरी सना ख़्वानी मुस्तफ़ा असांजो मिठो दोस्त सुहिणो पढ़े थो, गुलाम नबी ओठे साहिब खे गुज़ारिश आहे त उहे अचनि। तुंहिंजो महबूब छा शान गाया, तुंहिंजो महबूब छा शान गाया, मसदर याह बण कलम ठाया, मसदर याह बण कलम ठाया, तुंहिंजो महबूब छा शान गाया, तुंहिंजो महबूब छा शान गाया, मसदर याह बण कलम ठाया, मसदर याह बण कलम ठाया। सुभान अल्लाह। ज़मी कागज़ कया जे समूरी, लिखी तारीफ़ तब क्या न पूरी, ज़मी कागज़ कया जे समूरी, लिखी तारीफ़ क्या तब न पूरी, लिखी तारीफ़ क्या तब न पूरी, तुंहिंजो ज़्यादा है, तुंहिंजो ज़्यादा है तुंहिंजो ज़्यादा है अञा शान भाया, तुंहिंजो ज़्यादा है अञा शान भाया, मसदर याह बण कलम ठाया, मसदर याह बण कलम ठाया, तुंहिंजो महबूब छा शान गाया, तुंहिंजो महबूब छा शान गाया, मसदर याह बण कलम ठाया, मसदर याह बण कलम ठाया। हियो खादिम गुलाम नबिया, सोना दुनिया में जा जिंदगिया, सोना दुनिया में जा जिंदगिया, नात गाए सनागर सदाया, नात गाए सनागर सदाया, मसदर याह बण कलम ठाया, मसदर याह बण कलम ठाया, तुंहिंजो महबूब छा शान गाया, तुंहिंजो महबूब छा शान गाया, मसदर याह बण कलम ठाया, मसदर याह बण कलम ठाया। सुभान अल्लाह। मिठे मुर्सल जी सना ख़्वानी तारीफ़ छा बयान कजे, सॼी ज़मीन खे माना पनो कजे, पेपर कजे, तॾहिं बि हुनजी तारीफ़ खुटी न सघिजे। ॾाढी सुहिणी शाइरी जी चूंड, आवाज़ सां जो इंतिहाई ॾाढो सुहिणो, माशाल्लाह। जजिस छा था चवनि? इरफान समा साहिब छा चवंदो गुलाम नबी जे बारे में? गुलाम नबी ओठो साहब, हाफ़िज़ गुलाम नबी ओठो साहब, अॼु जीअं परफॉर्मेंस तव्हां कई आहे, इन खां पहिरियां मां तव्हांजी परफॉर्मेंस ईअं न ॾिठी आहे। तव्हां वॾे कॉन्फिडेंस सां अची बीहंदा हो, लेकिन लाज़मी मुसलसल हिकिड़ी ॻाल्हि जी तव्हांजी जुर्यत खे, तव्हांजे इश्क खे मां सलाम पेश कयां थो, छो जो मुसलसल जेको गाॾी में सफ़र थींदो आहे, कलाक 2 कलाक जो सफ़र, त गाॾीअ जो जेको साह ज़हन में क़ाइमु थींदी आहे सुरीले माण्हूअ जे लाइ, उहा ॾाढो मुश्किल हूंदो आहे उन जे असर मां निकिरणु। त
कंटिन्यू तव्हां मूंखे ख़बर आहे मां पंहिंजे सिंध वासियुनि खे जेको मदाए मुस्तफ़ा प्रोग्राम ॾिसनि था उन्हनि खे सिर्फ़ु ॿुधायां छो जो माण्हू तव्हां मां उमेदूं रखियूं वेठा आहिनि त यार गुलाम नबी हेतिरो पढ़े थो, गुलाम कादर हेतिरो पढ़े थो, समीना हेतिरो पढ़े थी, अचानक छो इहो थी थो वञे, त उनजे पोयां जेको सबबु आहे त तव्हां जो जेको ड्यूटी आहे जेका तव्हां रोज़ तरावी वञी पढ़ायो था, घणो सिपारा कंदा आहियो रोज़? सर पहिरियां त मुंहिंजी रूटीन हूंदी 1.5 सिपारो। अच्छा। हाणे जेको आहे सो 1.25 सिपारो माना पढ़ां थो। अच्छा रोज़ हर रोज़ 1.25 सिपारो। साईं ॾिसो ॻाल्हि आहे त हू बि हिकिड़ी स्टेमिना आहे ऐं इश्क आहे, उहो बि तव्हांजो गलो कंटिन्यू हले, वरी उन खां पोइ सफ़र करे प्रोग्राम में अचणु, हीउ तव्हां वॾो जस्ल हणियो, तव्हांखे अलाह साईं अजर ॾे। ऐं हीउ प्रोग्राम जे तव्हां ऐं हीउ तव्हांजो असां सां सचाई आहे, सिंध टेलीविज़न सां मदाए मुस्तफ़ा सां जो एतिरी तकलीफ़ूं करे तव्हां कही अचो था, तव्हांजा वॾा तव्हांजा लख थोरा। या मां कोशिशि पियो कयां त मुंहिंजी पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क में जेकॾहिं महबूब जे इश्क में ईअं सफ़र कंदो रहां मूंखे इन जो को बि थक महसूसु कोन थींदो। बिल्कुलु वरी जॾहिं हिते अची ऐं अदी समीना ऐं भा गुलाम कादर जो आवाज़ ॿुधंदो आहियां त मुंहिंजो सची पुछो त इहो थक हिकु सेकंड में लही वेंदो अथव। घणी तव्हांखे ख़ुशि रखे। लेकिन प्रोग्राम जो फॉर्मेट आहे, मजबूर आहियूं मार्कुनि खां, तव्हांजी मजबूरी बि सम्झूं था मुंहिंजे तरफ़ां बाबा साईं। अच्छा मार्कूं इरफान समी साहिब तव्हांखे ॾिनियूं? मखणो फ़कीर छा थो फरमाए? हाफ़िज़ साहब गुलाम नबी साहब वॾो अल्लाह तोखे उजूरो ॾींदो जो अॼु मुसलो पढ़ाए, तरावियूं पढ़ाए, वरी तव्हां हेॾे बि आया आहियो, हे बि नेकी जो कमु आहे, भलो कमु आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी आहे, निस्बत आई आहे, अल्लाह तव्हांखे आबाद करे। अवां ॾाढी सुहिणी नाद भली नाद ॿुधाई, पर तुंहिंजो महबूब छा शान ॻायां? शान अगरि शान चयो पिया तव्हां शान न चइजो, ज़ेर नून खे ज़ेर न ॾियो, छो जो मोनस मुज़क्कर जो मसइलो थींदो। हा वरी तव्हां चई पिया तव्हां ख़बर न पई पए, पर शान वाज़िह करे छॾियो, नून ज़ेर खे ज़बर खे पेश करे वाज़िह थोरो कंदा कयो, इशारो जीअं अची वेंदो न ख़बर पइजी पेश आहे। ख़ैर तव्हां नात तमामु सुठी पढ़ी आहे। मां अव्हांखे पंहिंजे तरफ़ां 8 मार्क्स ॾियां। माशाअल्लाह। हाफ़िज़ गुलाम नबी साईं जस लहण आयो, अल्लाह साईं अव्हांखे सलामत रखे, आबाद रखे। अदा इरफान साईं मखणे साईं जो बात गुलाब, इन जी सभिनी ॻाल्हि सां सहमत आहियां मां, ऐं उमेद थो रखां त आईंदा तव्हां सुठी नात पढ़ंदव ऐं साॻे स्पिरिट सां। 8 मार्कूं साईं मज़हर हुसैन पारां तव्हांखे फौजिया जी पढ़नि जी ख़बर ई नथी पए, वक़्तु ईअं डुकंदो थो वञे, वक़्तु बिल्कुलु बिल्कुलु वक़्त खे पर लॻी था वञनि। जॾहिं बि का मिठी महफ़िल थींदी आहे, ऐं हीअ त ख़ासि तौर ते वरी मिठाण सां भरपूर महफ़िल आहे, मिठे मुर्सल जी सनाए, त पोइ हिन महफ़िल में महव थियण में असां जॾहिं ॿी दुनिया में हली था वञूं त पोइ असांखे वक़्त जो अंदाज़ो नथो थिए। ऐं अॼोको प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो, हिन प्रोग्राम जो रिज़ल्ट ऐं सुभाणे वारे प्रोग्राम जो रिज़ल्ट घुराए करे कंहिं न कंहिं साथी खां असां मोकिलाईंदासीं। पर फ़िलहाल तव्हां ऐं असांजो पूरो सथ, असांजा जेके मोज़िज़ जज आहिनि, उहे समूरा दोस्त हिन प्रोग्राम खां अॼोके प्रोग्राम खां मोकिलायूं था। हयाती बख़ैर सुभाणे वरी हिन प्रोग्राम में हाज़िर थींदासीं, वेंदे वेंदे मज़हर साईं खां को सुहिणो कलाम ज़रूरु ॿुधंदासीं। सो पंहिंजो जेके ॾिसो पिया ख़्यालु रखिजो, उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो, जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे। रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो आहे, पाड़ेसरनि जो बि ख़्यालु कयो, ऐं पाण खां जेकी हीणा ॾिसो, पाण खां जेकी मोहताज ॾिसो, उन्हनि जी दिलदारी बि कजो, उन्हनि खे हौसलो बि ॾिजो, उन्हनि खे हिमत बि ॾिजो, उन्हनि ते थोरो ख़र्च बि करे छॾिजो। अल्लाह साईं तव्हांखे इन ख़र्च जे बदिले रब करीम तव्हांजी इहा इबादत, तव्हांजो इहो ख़र्च क़बूल फरमाईंदो। सो असां पारां इरशाद जागीरनी फौजिया ऐं मुंहिंजी तरफ़ां हिन दुआ सां गॾु अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे, जाते बि हुजो। फ़ी अमानिल्लाह। वलियूं बड़ फूलारिया जाम जॾहिं जाओ, बुठा मींहं मुदायता थियो सरसाओ। सुभान अल्लाह। बुठा मींहं मुदायता थियो सरसाओ,
सदा सुहाओ जानी आयो जुए में ओला ओ मियां जी लतीफ दोस्त पे ही दर आयो दोस्त पे ही दर आयो थियो मिलण जो सायो थियो मिलण जो सायो दोस्त पे ही दर आयो दोस्त पे ही दर मनारे ते भी जडे बांगता बांगा दिए तद जज्बोई बिलावल तद जज्बोई बिलावल जान मान करी हिन परफॉर्मेंस में अदीअ जी परफॉर्मेंस जेका पोयूं जेके रहियूं आहिनि त उहा परफॉर्मेंस अदी न ॾेई सघी आहे जंहिंजी तवक़ो अब्दुल लतीफ चए अची अजीब पाण फज़ल फरमायो पाण फज़ल फरमायो दोस्त पे ही दर आयो दोस्त पे ही दर आयो थियो मिलण जो सायो थियो मिलण जो सायो दोस्त पे ही दर आयो मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।